आऊं हींअर अर्ज़ कंदुसि सिंध जे भलो और सुगड़ इमदाद हुसैन खुश्क साहब के त इमदाद साईं अॼु ईद जे हिन भलारे ॾींहं ते छा खणी आयो आहियो? साईं अल्लाह जो ॾिनो गंज आहे जेकी पुछंदो सो ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। जेकॾहिं असांजी जेका रस्म आहे ऐं कचहरी जी जेका असांजी 1972 खां वठी असां शेरो शाइरी कचहरियूं कंदा था अचूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु तो असां वटि भरपूर कचहरियूं हलनि पियूं ऐं ॾोर गुजारत हुनर पहाको गुलदस्तो सभु शयूं पढ़नि पिया। तो हाणे जेकी साईं जन जो हुकुम थिए त गुजारत कयूं। साईं जेका शइ तव्हां अॼु खणी आया आहियो उहा बिस्मिल्लाह करे असांखे ॿुधायो। जी ममता साईं अव्हांखे गुजारत ॾियूं पिया साईं। गुजारत आहे सुर उमर मारवी गढ़। वाह। मारवी के जॾहिं उमर बंदि कयो त मारवी रोंदी रही पंहिंजे मारुनि खे संभालींदी रही ऐं उमर हिन खे तानो ॾिनो त छा मारवी तुंहिंजे थर में छा आहे ऐं तूं छो थी रोए, छा छॾे आई आहे पोइ थिए भला। जेकॾहिं एतिरा ॾींहं तोखे मुंहिंजे क़ैद में थिया आहिनि त को तुंहिंजो माण्हू मूं वटि हली को तुंहिंजे पुठियां आयो आहे। हाणे मारवी गुजारत में चवेसि पई त अदा उमर खण ही नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। वाह साईं वाह साईं वाह। वाह साईं वाह। हा साईं गुजारत में पैगाम पई ॾियसि त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। मन पिरी ज़ात अचनि। हा साईं। वाह साईं वाह। जी वाह साईं मन पिरी ज़ात अचनि। हा साईं मन पिरी ज़ात अचनि। चएसि पई त मन वेझो के करीब अचनि। हाओ हाँ हाओ बाबा। इमदाद साईं तव्हां ईअं त नथा चओ त मन पिरी हिन ईद ते अचनि? बचे साईं हिन अंगण ते अचनि तॾहिं ते अचनि। अञा बचे पई। हाँ बचे पई बचे। हा साईं बचे पई। वाह मुंह दरबार अचनि। हा साईं मुंह दरबार अचनि दरगाह अचनि। अञा बचे पई। अञा बचे। हाँ साईं वाह। वाह फकीर वाह दीदार साईं वाह। दीदार साईं वाह दीदार वाह। अहमद अली साईं गुजारत आहे सुर उमर मारवी। जी जी। हाणे मारवी चएसि पई त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। हाणे साईं नालो आहे फ़कीर, ॿार जी आहे पट पोथी, ॿार जी आहे पट पोथी। फ़कीर जो आहे माल जो आहे अखो। अॻे बॻे माण्हू चीचड़े में कमंद में नार में ढोर खे जॾहिं ॾांदर खे ॿधंदा त अखियाड़ियूं उन्हनि ते छॿीअ जूं ठाहे कखनि जूं अखियाड़ी ॿधे करे उनखे ॾींदा हुआ। ऐं ज़ात जा चंड। हाणे मारवी चवेसि पई त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। चवेसि पई त आ फ़कीर खण अखा ही पट अथई पोइ ही पट अथई मन पिरी चंड अचनि। वाह साईं वाह। वाह।